अस्सलाम वालेकुम असांजा प्यारा दोस्तो कीअं आहियो सलामत हुजो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे रब्बुल आलमीन। काफ़ी दोस्तनि जो चवणो आहे त बाबा हुननि जे बारे में वीडियो नथा ठाहियो, हेॾो ज़ुल्म थो हले। बाबा हुन जे बारे में पहिरीं ॻाल्हि इहा आहे त न मां कंहिंजी ख़िलाफ़ वर्दी कयां। असां सभु मुस्लमान आहियूं, मुस्लमान भाइर आहियूं। रब पाक जे क़ुरान कंहिं इंसान ते फ़र्क़ु न रखियो आहे। काफ़ी दोस्तनि जो इहो ई पैगाम आहे त सिंध ऐं पख्तून जे लाइ आवाज़ तव्हां बि उथारियो। रब तव्हांखे सलामत शाद आबाद रखे। मुंहिंजो पेज जेको आहे हक़ वारो आहे। हक़ में ज़ुल्म ऐं नाहक जी ॻाल्हि कॾहिं बि न हलंदी। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। मां अञा तव्हांखे इहो चवंदुमि त मोहबत फैलायो। मोहबत में जेॾो मज़ो आहे न, रब जी ज़ात जो कसम नफ़रत में मज़ो न आहे। मोहबत फैलायो। केतिरी बि नफ़रत कंदे असां उहा क़ौम आहियूं जेका 100 सालनि खां वठी आबाद ई नथा थींदा अचूं। छाजे करे? सिर्फ़ु इन नफ़रत जे करे। नफ़रत फैलाइण खां मोहबत बि फैलाए ॾिसो। तव्हांखे जेकॾहिं सुकून ऐं राहत न मिले, रब जो कसम मुंहिंजो सर कटे छॾियो। तव्हां हिकिड़ा हसीन गुलाब जा गुलाब आहियो। तव्हां उहे इंसान आहियो जॾहिं तव्हांजी का बुरी ख़बर तव्हांजे घर में पहुचंदी आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कसम जीजल अमिड़नि खे ऐं भेनरुनि खे तकलीफ़ थींदी आहे। दर में अखियूं विझी वेहंदा आहिनि त अल्लाह करे शल ख़ैर सां पहुचे, रब करे शल ख़ैर सां पहुचे। असां ज़ुल्म जे कॾ भॼंदा वेंदा आहियूं, अञा ज़ुल्म वधे। बाबा असां उहा क़ौम आहियूं जो कानून खे जल्दी हथ में वठण वारा आहियूं, कानून खे गारियूं ॾियण वारा आहियूं, कानून खे घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाइण वारा आहियूं। असां जॾहिं मोहबत फैलाईंदासीं न त असांखे साफ़ रिज़ल्ट मिलंदो। नफ़रतनि में रिज़ल्ट मिलनि न त यकीन करे न त हर कोई नफ़रत सां पेश अचे। नफ़रत में कॾहिं बि इंसान खे रिज़ल्ट न मिलंदो आहे। मोहबत में रिज़ल्ट मिलंदो आहे। जे पुलिस खे हथ सां ख़राब करण वारा असां, अॼु उन पुलिस खे लानतूं हणण वारा बि असां। जे पुलिस खे रिश्वत ते हिराइण वारा बि असां, अॼु उन पुलिस खे ख़राब करण वारा बि असां। असां पंहिंजी पुलिस जी इज़त न करे सघूं, पोइ दावा रखूं पंहिंजे हक़नि जा, त काॾों असांजा हक़ ईंदा, काॾों असांखे हक़ मिलंदा। कर भला तो हो भला। जीअं नफ़रत फैलाईंदे त नफ़रत वारा बि साम्हूं वारा हज़ारनि जी तादाद में ते। यादि रखो, नफ़रत फैलाइण वारो ख़ुदा जो कसम 100 साल में बि असां उन्हनि जे आॾो साफ़ न थी सघंदासीं जिन जे आॾो नफ़रत फैलायो था। अॼु जिन सां असां सां बि ज़्यादियूं थियनि थियूं, पर कानून मौजूदु आहे। कानून जे जेकॾहिं पोयां लॻंदो त तव्हांजा हक़ ज़रूरु तव्हांजे आॾो ईंदा। जीअं कानून खे छॾे पंहिंजी हलाईंदो त पोइ ईअं जीजल अमिड़नि जी झोलियूं ख़ालियूं ज़रूरु थींदियूं। कानून खे हथ में वठण खां पहिरियों सोचो त असां जेको क़दम खणूं था त असांजे फ़ाइदे जे लाइ आहे या न आहे। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, मां हक़ जी ॻाल्हि थो कयां। नफ़रत फैलाइण खां मोहबत फैलायो। मोहबत में जेॾो मज़ो आहे न, सुकून मिलंदो, सुकून। तव्हां सां गॾु असांजे नस्लनि खे बि सुकून मिलंदा। जेकॾहिं इहे नफ़रत फैलींदो, असां त 4 ॾींहं जी ज़िंदगीअ में आया आहियूं, 4 ॾींहं जे लाइ आया आहियूं दुनिया में, 4 ॾींहं जे लाइ आया आहियूं। असांखे छा करणु घुरिजे? नफ़रतियूं ॾियणु घुरिजनि या मोहबतियूं ॾियणु घुरिजनि? जीअं नफ़रतियूं ॾींदे त पोयों नस्ल तबाह थो थी वञे, जेकॾहिं मोहबतियूं ॾींदे त नस्ल खे आबादी मिलंदी। अॼु असां हिते हिकिड़े जो किन कंदासीं, पोयों असांजो 10 ॼणनि जो किन थींदो। असां उहा ग़रीब क़ौम आहियूं, उहा सादड़ी क़ौम आहियूं जेके पोइ ते जेके असांजा तव्हां ॾिसो था त वीचारा कहिड़े हालनि, कहिड़ी तकलीफ़ुनि में था गुज़ारनि, या उन्हनि खे पकिड़े को जूस थो पीआरे। माना इहा असांजी मन तोहीन आहे, असांजी इहा बेइज़ती आहे।
उन्हनि खे मारण जे बदिरां ॾिसो त अखियुनि सां था ॾिसो, जूस था पीआरनि, इज़त था ॾियनि, महिमान नवाज़ी था ॾियनि। जेके महिमान नवाज़ असां अॼु महिमान नवाज़ उहे करण वारा, महिमान नवाज़ी ॾियण वारा पटड़ी था लही था वञूं। हाणे असांखे दुनिया वारनि जे आॾो ॾेखारनि था त महिमान नवाज़ केरु आहिनि। महिमान नवाज़ उहे आहिनि छा महिमान नवाज़ जेके मारण जे बदिले जूस था पीआरनि? उहे आहिनि छा महिमान नवाज़ जिन खे कुसण जे बदिले इज़त था ॾियनि? उहे आहिनि न महिमान नवाज़। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? नफ़रत फैलाइण खां मोहबत फैलायो। मोहबत फैलाईंदो त साम्हूं रिज़ल्ट ॾिसंदो। मां हिन जे बारे में वीडियो ठाहियां, हुन जे बारे में वीडियो ठाहियां, हुन जे बारे में वीडियो ठाहियां। हिकु पासे वारी जेका कैसेट आहे न उहा कूड़ी निकिरंदी आहे। ॿिन्हिनि पासनि वारी कैसेट ॿुधंदे त दिमाग़ में कुझु ॻाल्हियूं ईंदई। असां हिकु पासे वारी कैसेट ॾिसण वारा आहियूं, हिकु पासे वारी कैसेट ॿुधण वारा आहियूं। थियो छा ख़बर का बि कान्हे का, बसि रुगो ॿियनि जी फूक ते उथण वारा आहियूं। फूक ॾियण वारा पंहिंजो घर में VIP मानियूं करे खाइनि था। फूक ॾियण वारा पंहिंजी ज़ालुनि खे राति जो चवंदा आहिनि त अॼु परे कमरे में हंधि हणिजे आहे। फूकनि ॾियण वारा इहे ॻोल्हिया बि न लभंदा अथव। रब जी ज़ात जो कसम, मर्द ई उहा ई अवाम आहे जंहिंजे घर में अटे जी बि वसियत कान हूंदी आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? थोरो जाॻो, होशियारु थियो। नुक़सान करण में कुझु हासिल न थींदव, खून ख़राबा करण में कुझु हासिल न थींदव। मोहबत फैलाईंदव, रब जी ज़ात जो कसम तव्हांजे नस्लनि में बि राहत ऐं सुकून ई ईंदो। जेकॾहिं नफ़रत फैलाईंदो त अॼु न सुभाणे तुंहिंजे नस्लनि मां बि इन साइड घुमण ज़रूरु वेंदा। काॾे? सरहद साइड, गिलगिस्तान। अलाह तोखे नेकी ॾे। कहिड़ा नारायण, कागान नारायण में कल्ह तव्हां ॾिठो हूंदो जेको गाॾी ते फैमिली सां ज़ुल्म थियो। हिते को ॻाल्हाइण वारो हुयो? को बि न हुयो ॻाल्हाइण वारो। इहो छा था कयूं? नफ़रत था फैलायूं। थोरी ज़रे जी नफ़रत फैलाइण 50 साल में बि उहा नफ़रत इंसान जी न निकिरंदी। ख़ुशियूं मोहबतियूं फैलाईंदे त 100 साल असांजी तारीख़ वधंदी वेंदी। जेका असांजी तारीख़ आहे उन तारीख़ खे अॼु मिटी विझण वारा बि असां पाण ई। जेका असांजी तारीख़ सदियुनि खां वठी आहे उन तारीख़ खे मिटाइण वारा बि असां पाण ई। यादि रखो ए इंसानो, नफ़रतुनि खां मोहबतियूं फैलायो। मुंहिंजो हक़ ऐं सच जो पैगाम हूंदो आहे। मुंहिंजो कंहिंसां सियासत सां हिन हुन सां दख़ल अंदाज़ी मुंहिंजी न हूंदी आहे। मां कोशिशि इहा कंदो आहियां त अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम असांजी सिंध धरती जे माशरे खे तब्दीली आणे। हर वक़्तु चाहे मके में हुजां चाहे मदीने में हुजां, या रसूल अल्लाह जी दरबार में बि इहा ई सज़ा हूंदी आहे त या रसूल अल्लाह, असांजी सिंध मां धरती ते तुंहिंजी दुआऊं, तुंहिंजी शाऊं अॼु उन धरती खे तब्दीली जे रस्तनि में आण। अॼु असां तब्दीली जा रस्ता पैदा नथा कयूं, नफ़रत जा पैदा था कयूं, नफ़रत जा। को ॾिसो तूं हिकिड़ो ॻाल्हाईंदे 10 उन्हनि जा ॻाल्हाईंदा। असां में ऐं उन्हनि में पोइ फ़र्क़ु न थियो। जेकॾहिं तूं थोरो किनो थींदे त हुननि जा हज़ारे किना थींदा। अल्लाह जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। असां उहे इंसान आहियूं जेके असांखे अल्फाज़ ॻाल्हाइण जा न उहे असां न ॻाल्हाए सघंदासीं, हो ॻाल्हाए वेंदा। पर असांखे ज़िलत वारी निगाह सां ॿियूं क़ौमियूं हज़ारे ॾिसनि थियूं। जिन फ़साद पैदा कयो उहे पंहिंजी ज़ालुनि सां सुता पिया। जिन मुसीबतूं पैदा कयूं उहे पंहिंजे घर ऐं कारोबारनि में मसरूफ़ आहिनि। ॿार विञाइण वारा, नस्ल तबाह थियण वारा केरु आहिनि? उहे ई वीचारा जिन खे तालीम कोन्हे, ग़रीब, जिन खे घर में का वसियत कोन्हे। बाबा, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, अल्लाह जे वास्ते नफ़रतुनि फैलाइण खां मोहबत फैलायो। मोहबतुनि में जेॾो मज़ो आहे न, नफ़रत में मज़ो न आहे। नफ़रतुनि करण वारा रब जी ज़ात जो कसम हिन दुनिया में न रहिया। जिन नफ़रत कई जंहिं क़ौम सां, जंहिं कबीले सां, अल्लाह ॾिसे त उन दुनिया मां जल्दी लाॾाणो करे छॾियो। नफ़रत पैदा न कर। छो? रब पाक हर क़ुरान जे अल्फाज़ में अर्ज़ 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 छा आहे? ज़मीन। ज़मीन कंहिंजी आहे? अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम जी आहे, ख़ालिक़ अकबर जी आहे, रब्ज़ुल जलाल वल इकराम जी आहे।
मरी वेंदासीं खणी कुझु बि न वेंदासीं, मरी वेंदासीं खणी कुझु बि न वेंदासीं। भले असांजी तारीख़ केतिरी बि आहे, सभिनीनि खे ख़बर आहे असांजी तारीख़ आहे, असांजी तारीख़, असांजो वतन, हर शइ आहे। दुनिया वारनि खे ज़ाहिर करण जो को फ़ाइदो न आहे, ही असांजो आहे, ही तारीख़ ई आहे, हू हीअं, हू हीअं, हू हीअं। इहे छा था कयूं, दुश्मननि जा बाक़ाइदे रस्ता असां खोले था छॾियूं। असांजी कमज़ोरी उहे सम्झी विया आहिनि, असांजी कमज़ोरी उहे सभु सम्झी विया आहिनि। पोइ असांजी कमज़ोरी जो अॼु फ़ाइदो न वठंदा, उन वक़्त में फ़ाइदो वठंदा जॾहिं असां पंहिंजे शहर खे छॾे इन्हनि जे शहर में टूर हणणु वेंदासीं, पंहिंजे शहर खे छॾे इन्हनि जे शहर में घुमणु फिरणु वेंदासीं। पोइ इहे असांखे ताना ऐं मेणा लॻंदा न, पोइ असां इहे शर्म में पाण ई ॿुॾी मरंदासीं। जॾहिं बि कंहिंसां असां अगरि ॾाढ कयो बि आहे, पंहिंजे ॾाढ में पंहिंजी इज़त ई विञाई आहे। मोहबत रखंदे त यादि रखजांइ, ॿ दुश्मन बि सॼण थी वेंदे। जेकॾहिं ॾाढ रखंदे, रब जो कसम इन ॾाढ जे करे दुश्मन बि वधी वेंदा, असांजे नसलनि खे बि तकलीफ़ मिलंदियूं। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, बार बार चवंदो मैं, माशरे खे सिधो कर। तूं उहो शख़्स सां फूक हणण खां फूक हणी वेंदे, पर उन वक़्त में जॾहिं सिंध मां धरती जा ॿचड़ा कुसबा, तूं ॻोल्हियो बि न लभंदे। रब जी ज़ात जो कसम, तूं ॻोल्हियो बि न लभंदे। अलाए केतिरा नौजवान हसीन गुलाब जा गुल ईअं कुसजी विया। बाबा कानून अहिड़ा पैदा करायो, हिन हुन ते एक्शन करण खां कानून पैदा करायो। मौत जो बदिलो मौत, जेको गोली मारे सो गोली मारियो। कानून अहिड़ा तव्हां अवाम जे हथ में, तव्हां पैदा कराए सघो था। बाक़ी जेकॾहिं करे हिकिड़ो लोड़े निमाज़ी, इहो बि सरासर ज़ुल्म आहे। करे हिकिड़ो लोड़े निमाज़ी सरासर ज़ुल्म आहे। चलो ठीकु आहे, अॼु असांजे मथां आई आहे, इहा उन्हनि जे मथां हुजे हा त पोइ असां छा कयूं हा? पोइ छा कयूं असां? बाबा ॾिसो न, जंहिंजो उरूज हूंदो आहे उनजो ज़वाल ज़रूरु ईंदो आहे। अहिड़ी कर जो सुभाणे असां पंहिंजे मथां बि बर्दाश्त करे सघूं। असां पाण में ॿधी में आहियूं कोन। अॼु टिकटॉक ते ॾिसो, थोरो अगरि सिंधी सां मुक़ाबले में थो अचे त छा थो चए, लोकेशन मोकिल, लोकेशन मोकिल, जाते आहे मां तोखे हिते ॾिसां थो। हाणे उहो केरु आहे? उहो बि सिंधी आहे ऐं चवे के थो उन ई सिंधी खे। असां पाण में ठहियल आहियूं कोन, वरी ॿियनि धारियुनि सां फासायो। इहे बि नफ़रती फैलाइण, इहे बि छॾे ॾियो त बहितर आहे। सुकून सां रहो, मोहबतुनि सां रहो, मोहबतियूं फैलायो। छॾे ॾियो इन्हनि फ़सादनि खे, मुसीबतनि ऐं मुश्किलातुनि खे। फ़साद करण वारा ॻोल्हिया बि न लभिया। जिन हक़ जे रस्तनि खां निकिता, हक़ जो रस्तो कीअं वठिबो आहे तव्हांखे ख़बर? हक़ जो रस्तो ख़ामोशी सां वठिबो आहे, ख़ामोशी सां। जेकॾहिं असां पंहिंजे ज़बान ऐं लहजनि सां वठंदासीं न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कसम आहे, असांजा पोयां नस्ल बि हक़ न वठी सघंदा। ॾाढ सां जेकॾहिं हक़ मिले हा न, त असांजा वॾा अलाए केतिरा वीचारा जेके ईअं कुसजी विया, जेके मारिजी विया, वीचारा उहे न वठी सघिया। जेके ॾिस न, हक़ जे लाइ निकिता, हक़ जे लाइ निकिता, अॼु उहे हिन दुनिया में मौजूदु न आहिनि। असां अॼोका नवां छोकिरा जिन खे पूरे तरीक़े सां थोरी बि ॻाल्हि जी ख़बर पए थी, अॻिलो कूड़ी अफ़वाह उछले थो त उनखे सची अफ़वाह करे तकड़ में ग़लति अल्फाज़ कढंदो, ग़लति लैंग्वेज ॻाल्हाईंदो, घणो कुझु ॻाल्हाईंदो, जो उन जे करे त अॻिला साम्हूं वारा बि दुश्मन पैदा थींदा। नफ़रतियूं न फैलाए, जवान जी औलाद नफ़रतियूं न फैलाए। असांजी सिंध मां धरती असांखे इहे नथी सेखारे त तूं मुल्क में पंहिंजे क़ौम परस्ती में जा साम्हूं वारनि सां नफ़रतुनि जा इज़हार कर, पोइ पंहिंजा ॿचा कुहाईंदो वठि। इहो अलाह बि इजाज़त नथो ॾे। रब छा थो चवे, तूं दुनिया में इंसाननि जे आॾो मोहबत फैलाए, मां रब जो कमु आहे, मां रहमत नाज़िल कयां। तूं नफ़रत फैलाईंदे त काॾो असांजी सिंध मां धरती ते रहमत नाज़िल थिए? इहो रब जो अज़ाब आहे। करे सुको लोड़े साओ, इहो अलाह जो अज़ाब आहे, रब जो अज़ाब आहे, अलाह जो कसम अज़ाब आहे। मां हक़ सच जी ॻाल्हि कंदो आहियां। अगरि इन अल्फाज़नि में, इन ॻाल्हियुनि में कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त माज़रत थो वठां। मां पंहिंजो हक़ सच चवंदो ईंदुमि जेसि ताणी साह में दम आहे।
मां पंहिंजे सिंध माउ जे बचड़नि खे इंशाअल्लाह तबारक अल्लाह सुठे माशरे में आणणु थो चाहियां। इन्हनि हंगामनि, इन्हनि फ़सादनि, इन्हनि गारियुनि खां मां कढणु थो चाहियां। मुंहिंजी अहिड़ी का सोच न आहे त मां माशरे खे बिगड़ायां, मां माशरे खे सिधो थो करणु चाहियां। अलाए केतिरा नौजवान हसीन कुसिजी विया, असांजो कुझु बि न थियो, असांजो कुझु बि न थियो। असांजो तॾहिं इंसाफ़ थींदो जॾहिं असां सिंधी पाण में हिक ॿिए सां सचा हूंदासीं। असां हिक ॿिए सां सचा आहियूं ई न, असां हिन हुन जी फूक ते उथण वारा आहियूं, त असां छाजे लाइ इहे एक्शन खणूं। बसि हाणे मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो, मोहबतियूं फैलाए, पंहिंजे क़ौम खां वठी शुरू कर, ॿियनि जी क़ौम ते ख़तमु कर, अहिड़ी मोहबत फैलाए। ॾिसजांइ, जेकॾहिं नस्लनि में बि इज़ाफ़ो न चई ऐं उन्हनि में चेंजिंग न चई, तूं मूंखे चइजांइ। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। बहरहाल ॾाढ में कुझु बि नथो मिली सघे। ॾाढ में अगरि तुंहिंजो हक़ बि हूंदो, न मिली सघंदो, न मिली सघंदो, न मिली सघंदो। मोहबत में ईंदे त यकीन कर, न मिलण वारो बि ॾाढ मिली वेंदो अथई। नफ़रत न फैला। नफ़रत फैलाइण खां पहिरियों सोचजांइ त मां मैदान ते लहण वारो इंसान आहियां या न आहियां। नफ़रत फैलाइण वारा घरनि में ज़ालनि खे चवंदा छा आहिनि ख़बर अथई? अॼु परे कमरे में हंधि हणिजांइ, हा पाण ॻोल्हिया ई न लभंदा आहिनि, विच में मारिजी उहे वेंदा आहिनि। कहिड़ा? जिन जी वीचारनि जे घर में पखे जी तार जी बि वसियत कान्हे का। रब जो कसम, इहे तुंहिंजी मुंहिंजी फूक ते उथण वारा बाबा फूकूं उहे उछलियो जो इंसान खे सिधा रस्ता ॾेखारे, उहे न उछलियो जो इंसान खे ग़लति रस्तनि ते आणियो। पोइ कयो हाय हाय। हिनमहिल ॾिसो न, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, जेके तव्हांजे आॾो फूकूं उछलनि, धमाका उछलनि, इहे तव्हांखे ॻोल्हिया न लभंदा। इहे तव्हांखे ॻोल्हिया न लभंदा। को ॾिस त साइड में सिगरेट पीअंदो, को ॾिस त साइड में दुकान ते वेही बोतल पीअंदो, को ॾिस त साइड में मोटरसाइकिल जी आस्कारी पलक ठाहींदो। माना इहे तव्हांजे ॾुखे वक़्त में इहे साम्हूं न बीहंदा, इहे बहाना करे पोइ लिकंदा आहिनि। कल्ह मां बहरहाल कंहिं इंसान जो मां नालो वठणु नथो चाहियां। बहरहाल हर को पंहिंजी जाइ ते सही आहे। बहरहाल मुंहिंजो हक़ ऐं सच जो पैगाम आहे, कंहिंजी ॻाल्हि ते अची करे तकिड़ा जल्दबाज़ी वारा कदम न खणो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, दुकानदार कहिड़ो बि हुजे, नंढे खां वठी वॾे दुकान ताणी, सोन जो दुकानु हुजे, कपिड़े जो दुकानु हुजे, चाहे किरयाने जो दुकानु हुजे, चाहे 2-3 शयूं रखी वेठो हुजे उन जो दुकानु हुजे, उन्हनि जो ज़हन ऐं असां ॿाहिरिनि माण्हुनि जो ज़हन ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। हुननि सां हज़ारे मसइला आहिनि। कंहिंसां? दुकानदारनि सां, जेके दुकानदारी था कनि, उन्हनि सां हज़ारे मसइला आहिनि। उहे वीचारा थोरा पंहिंजी तबियत में चिड़चिड़ाप रखंदा आहिनि। जेकॾहिं अॻिलो तव्हां सां चिड़चिड़ाप करे थो, तव्हां ख़ामोशी अख़्तियार कर, निकिरी हलिया वञो। उन्हनि सां हज़ारे मसइला आहिनि। असां घुमण फिरण वारा आहियूं न, तॾहिं असांखे अॻिलो इंसानु घणो ख़राबु नज़र ईंदो आहे। हुननि खे घर जी परेशानियूं, बिजली जे बिलनि जी परेशानियूं, वापारियुनि खे पैसनि ॾियण जी परेशानियूं, अॻिलनि सां ज़बानियूं खे उन्हनि जी परेशानियूं, उन्हनि जो दिमाग़ु असांजे दिमाग़ खां ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। उन्हनि जो दिमाग़ु थोरो गुस्से में अची वेंदो। दुकानदार कारोबारी इंसानु थोरो दिमाग़ जो चेंज हूंदो आहे। उहो ईअं न आहे त गुस्सेबाज़ आहे, चेड़ाक आहे, न। इंसान जे मथां अहिड़ा मोड़ बि अची वेंदा आहिनि जंहिंजे करे उहे इंसान थोरा पंहिंजा रवैया चेंज करे वेंदा। पोइ उन्हनि जा रवैया असांखे तकलीफ़ ॾींदा आहियूं। पोइ असां उन्हनि सां उन्हनि जहिड़ा थी बीहंदा आहियूं। पोइ उन में छा थींदो आहे? असांजो पंहिंजो ई नुक़सानु थींदो आहे। असां जॾहिं बि ग़लति क़दम खयो आहे, बाद में रुॻो पछतायो आहे। बाबा उन बाद जे पछताइण खां पहिरियों ई इहो क़दम न खणे न माण्हू। बहरहाल अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। अगरि मुंहिंजे इन्हनि अल्फाज़नि में तव्हांखे का तकलीफ़ मिली हुजे त अलाह जे सदके मूंखे माफ़ु कजो। जेकॾहिं माफ़ु न करे सघो त हीअ लाइफ आहे। तव्हांजा अखर, तव्हांजी सोच, तव्हांजा लफ़्ज़ मुंहिंजी कमेंट्स में ईंदा। मां हक़ सच जी ॻाल्हि कंदो आहियां। नवां जेके अलाह साईं रब्बुल आलमीन जिन में अबू अमड़ वॾी उमेद रखी वेठो आहे, कंहिंमें रखंदो आहे? औलाद में। औलाद कुझु थींदी त असांखे सहारो मिलंदो। अॼु औलाद उहा जेकॾहिं ॿार फ़साद करे, ज़्यातियूं कंदी वठे, ज़ुल्म कंदी वठे, त पोइ उन्हनि सां गॾु पंहिंजे घर भातियुनि जा, नंढी भेण खां वठी वेंदे वॾनि ताणी
सुकून तबाह ऐं बर्बाद। मां अॻोणे बि ॻाल्हि कई, जॾहिं बि पोइ चाहे सिंधी हुजे, चाहे पठान हुजे, चाहे पंजाबी हुजे, बलोची हुजे, सराइकी हुजे, केर बि हुजे, जंहिंजो बि घर में जा ॿार को मसइलो थींदो आहे न, अगरि उनजे घर वारनि खे ख़बर पवंदी आहे न त तुंहिंजे पुट सां या तव्हांजे छोकिरे सां ॿार फलाणो मसइलो थियो आहे, त वेंदे नंढी छोकिरी खां वठी वेंदे अमड़ ताणी रब जो कसम बेचैन हूंदी आहे त अलाए छा थींदो, रब शल ख़ैर सां आणेसि। एॾी उन्हनि खे बेचैनी हूंदी आहे अमिड़ियुनि खे, जो मजबूर हूंदियूं आहिनि घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ बि। बाबा क़दम उहे खणो जेके जीअण सेखारनि, जीअण उहे क़दम न खणो जो बाद में रोअण सेखारनि। अलाए केतिरा हज़ारनि जी तादाद में मरी विया वीचारा, क़बरनि में अॾा बि थी विया, उन्हनि जो इंसाफ़ न थियो आहे, उन्हनि जो इंसाफ़ न थियो आहे। हाणे मोहबतनि जा रस्ता अख़्तियार कयो। इंसाफ़ जेकॾहिं न मिलेव, मुंहिंजी शिकल ॾिसो था, मूंखे ख़ुदा जो कसम हज़ार बार लानत ॾिजो। हक़ जा रस्ता इंसाफ़ जेकॾहिं वठणु चाहियो था न, मोहबत अख़्तियार कर, जेकॾहिं न मिले त मूंखे चइजे। ॾाढ सां बि घणो हलियो आहे, हाणे प्यार सां हल, इहो बि रस्तो अख़्तियार करे ॾिस। प्यार जे रस्ते में घटि जेकॾहिं 100 महीना बि गुज़री वञनि, गुज़ार। हर ॾींहं खे ईअं सम्झ, अॼु मुंहिंजी कामयाबी आहे, अॼु मुंहिंजी भलाई आहे, अॼु मुंहिंजी कामयाबी आहे। असां छायूं, जेकॾहिं असांजी मिसाल एग्ज़ाम आहे या पेपरनि में असांजी का चानस नथी अची सघे, त वरी बि अॻिली माना एतिरो दिमाग़ ते ज़ोर ग़लति सोचियूं आणींदा आहियूं, पोइ उनखां साइड करे ॿिए शोबे में लॻी वेंदा आहियूं। हाणे ॾिस न, जेको शोबो तुंहिंजे लाइ भलो आहे न, उहो शैतान तोखे इब्लिस दिमाग़ में विसा विझंदो, हिन शोबे खे छॾे ॿिए में वञ, मेडिकल खे छॾे साइंस में वञ, साइंस खे छॾे जा हुन इंजीनियरिंग में वञ। पोइ इहे शैतान इब्लिस जे तरफ़ खां इंसान खे ख़्यालात ईंदा। बाबा कामयाबी ते जाते फोकस रखी वेठो, उन तां पोइ ते नट, तुंहिंजी कामयाबी जेकॾहिं क़दम न चुमई त मूंखे चइजांइ। जज़ाकल्ला ख़ैर, मां सलाम।